लिल्मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना शफीअना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन जखरे जहड़ो जवान आदिसा को न दे हमें मोहड़ मिड़निया मुरसलियाँ सरसो सदस शान फ़कान काब कौसैन औ अदना उते मुयसर थिस मकान पोई अल्लाह जा एहसान जहे हादी मिलाय में अहिड़ो भला भागतन जा जेके कमाए वया काल हीरा मोती हथन में लख हुयन लाल ओ जन के गुजरी वया सव साल तबे जेरा आहिन जहान में मुझा निहायती वाजिबुल एहतराम जीवकार जीनत महफिल प्यारा मुसलमान भाइरों प्यारी मोहब्बत भरी मिठड़ी जमात सगोरी अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजो करम फज़ल फरमायो आहे जो तव्हां असांखे रब करीम चूंडे पंहिंजे पाक बैत
मस्जिद शरीफ में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। बरकतुन रहमतुन वारी महफ़िल क़ुरान मुनाक़द कई वई आहे, जंहिंजी निस्बत हिक सुन्नत निकाह सां आहे। अल्हम्दुलिल्लाह, ही अल्लाह जो फ़ज़ल आहे। रब करीम जंहिंजे मथां पंहिंजो एहसान कंदो आहे, फ़ज़ल कंदो आहे, अल्लाह सही उन्हनि खे ख़ुशियुनि में पंहिंजे क़ुरान जी दौलत नसीब कंदो आहे। दुनिया जे अंदरि तव्हां असांजी जेका ज़िंदगी गुज़रे थी, उहा तव्हां असांजी ज़िंदगी ॾुखनि जो बि हिसो आहे त ख़ुशियुनि जो बि हिसो आहे। व इन्न मअल उसरि युसरन, इन्न मअल उसरि युसरा। इंसान खे ज़िंदगीअ में ॾुख बि मिलंदा त सुख बि मिलंदा, ॾुखनि सां गॾु सुख, सुखनि सां गॾु ॾुख। पोइ नबीअनि जा सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ऐं मुंहिंजा उम्मतीयो, ऐं ग़ुलामो, मूं नबीअनि जो सरदार तव्हां उम्मत खे हुकुम थो कयां त तव्हांखे ॾुख मिलनि त छा कयो, तव्हांखे ख़ुशियूं नसीब थियनि त छा कयो। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जॾहिं तव्हांखे ॾुख मिलनि, तकलीफ़ूं अचनि त पोइ तव्हां सब्र कंदा कयो। पर जेकॾहिं तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी ख़ुशी नसीब थिए, पोइ उन ख़ुशियुनि में अलाह जो हम्द कंदा कयो। हे अल्लाह जे महबूब जो फरमान मुबारक आहे त ख़ुशियुनि में तव्हां बचड़े जी पुट ॼमे, तव्हां उनजो अल्लाह तौफ़ीक़ ॾे त सतें ॾींहुं नालो थो रखिजे, उनजो तव्हां अक़ीक़ो करे ॿ बकरा क़ुर्बान कयो। जेकॾहिं इहो सुन्नत अमल आहे, उन ख़ुशीअ में वरी तो पुट जो सुन्नत तोहर थो कराए, इहे औलाद जा अबे मड़ जे मथां हक़ आहिनि। त उन में बि सुन्नत तरीक़े सां जॾहिं उहा ख़ुशी नसीब थिए, वरी बचड़नि जी न्याणीअ जी शादी थी थिए या पुट जी शादी थी कराइजे, उहा बि सुन्नत निकाह में नबीअनि जा सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, तव्हांजे मथां हक़ आहे त उन पंहिंजे ख़ुशियुनि में अलाह जो हम्द कराईंदा कयो। अॼु अल्हम्दुलिल्लाह नबीअनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल तरीक़े ते असांजे हिननि मिठड़नि आशिक़ रसूलनि, असांजो मिठड़ो मान वारो हाजी मोहम्मद सफ़र साईं, मोहतरम जनाब साईं अरबाब अली, मिठड़ो मोमिन अली, उन्हनि जा शहज़ादा भाटिया भाइर जन जी दिलि जी ख़्वाहिश हुई त असांजे हिन सुन्नत निकाह जे मौक़े ते अलाह रसूल जो ज़िक्र हले, अलाह जो क़ुरान पढ़िजे, त पोइ उहे वेड़ा वसंदियूं ख़ुशियूं ख़ुदा जे बरकतुनि रहमतुनि सां आबाद रहंदा। ही निकाह अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे। पाण फरमाईंदा, अन निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्ना। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, निकाह करणु मूं मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। जंहिं इन सुन्नत खां मुंहुं मोड़ियो, पाण फरमाईंदा उहो मुंहुं जो न आहे। पोइ रसूलुल्लाह जी सुन्नत खे जंहिं अपनायो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जॾहिं मुंहिंजे उम्मतीअ जो मर्द औरत जो निकाह थींदो आहे, मुंहिंजे उम्मत में पाण फरमाईंदा त इहा शादी सुन्नत निकाह, पाण फरमाईंदा त जीअं रोज़ो गुनाहनि जी ढाल आहे, ईअं ई निकाह शादी बि गुनाहनि जी ढाल बणिजी पवंदी आहे। ऐं पाण फरमाईंदा त सुन्नत निकाह, पाण फरमाईंदा इहो अथव अधु ईमान, इहा एॾी दौलत आहे। अल्लाह ताला जा प्यारा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बचड़नि जूं मुंहिंजे महबूबा खां शादियूं करायूं। पोइ शादी थींदी ही न्याणियुनि जूं महबूब शादियूं करणु फरमायूं। 4 न्याणियूं अल्लाह जे रसूल जूं, उन्हनि जा निकाह शादियूं थियूं। ऐं हज़रत मौला अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा जी बि शादी थी। जॾहिं उन्हनि जो निकाह थो थिए त मदीने वारा साईं नबवी मस्जिद अॼु अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजी मस्जिद में हाज़िर दुआऊं घुरण वारा अल्लाह जा रसूल ऐं पाण उन सुन्नत जे मौक़े ते महबूब कारकूं था विरहायो।
तो अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर इन निकाह जो ज़िक्र करणु फरमायो आहे त फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा फ़इन खिफ्तुम अल्लाह वाहिद। रब करीम फरमायो आहे ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो ऐं मूंखे मञण वारो तव्हां निकाह कयो, हिकु शादी कयो, ॿ कयो, टे कयो, चइनि ताईं, पर जेकॾहिं अल्लाह साईं शर्त रखियो तव्हां इंसाफ़ करे सघो त पोइ बाद में इहा इजाज़त आहे। जेकॾहिं तव्हां इंसाफ़ नथा करे सघो त पोइ तव्हांजे लाइ फ़वाहिद रब थो फरमाए पोइ हिकु ई इहो निकाह तव्हांजे लाइ काफ़ी आहे। अल्लाह जे रसूल जी उन सुन्नत तरीक़े जे मुताबिक़ अॼु अल्हम्दुलिल्लाह अवां सुन्नत निकाह जे ख़ुशीअ जे मौक़े ते रब जो हम्द करायो आहे, अल्लाह रसूल जो ज़िक्र करायो आहे, बेहद दिल ख़ुशि थी आहे। अॼु जमायत में तव्हांखे दुआऊं बि करे, पर मुंहिंजे हबीब आका जो ई फरमान मुबारक आहे त जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजा अहिड़ा उम्मती, तिबरानी कबीर हदीस पाक जो किताब आहे, उन जे अंदरि इहा हदीस पाक लिखियलु आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा हिकिड़ा अहिड़ा मुंहिंजा उम्मती क़यामत जे ॾींहुं क़ब्रुनि मां उथंदा, उन्हनि जा चेहरा, उन्हनि जे चेहरनि ते नूर हूंदो ऐं उनजे पुल सिरात वारो सफ़र अल्लाह साईं आसान करणु फरमाईंदो। उन्हनि खे पुल सिरातूं पार करे अल्लाह साईं उनखे जन्नत में मौतनि जा मिंबर अता फरमाईंदो। अर्ज़ु कंदासीं इहे केरु जवान आहिनि? हुकुम थींदो त हे मुंहिंजे महबूब जा उहे उम्मती अथव जंहिंजे ॻोठनि में मुंहिंजे क़ुरान जूं महफ़िलूं थींदियूं, क़ुरान जूं महफ़िलूं कराईंदा हुआ। हिकिड़ा ॿुधण जे लाइ ईंदा, हिकिड़ा आशिक़ ॿुधण जे लाइ ईंदा, पोइ ॿुधाइण वारनि जे लाइ बि बरकत, ॿुधण वारनि जे लाइ बि बरकत ऐं महफ़िल सजाइण वारनि जे लाइ बि बरकत। अल्हम्दुलिल्लाह वरी हिन सुन्नत निकाह जे मौक़े सां वरी महीनो बि घोट खे अहिड़ो नसीब थियो आहे जो अदे आशिक़ रसूल मोहम्मद सफ़र ऐं अरबाब साईं जी दिल्ली ख़्वाहिशी त महीनो वरी अहिड़े बरकत वारो मुंहिंजे दिलबर हबीब जे ईद मेराज जो महीनो आहे। हिन महीने जी निस्बत नबियनि जे सरदार जे ईद मेराज सां आहे। ऐं ॿी बि हिन में हिकिड़ी ईद अथव, उहा कहिड़ी ईद आहे? हज़रत मौलाए काइनात शेर ख़ुदा हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाह वजल करीम जी विलादत मुबारक। सुणे हैदर करार जे आमद जो महीनो आहे, उन जी विलादत मुबारक हिन महीने में आहे। अञा ॿी बि हिन महीने सां निस्बत आहे जेको रब करीम हिकिड़ो तव्हां असांखे नूरानी रहमत वारो तोहफ़ो अता कयो। ॾियण वारो रब जी ज़ात, खणी अचण वारो मदीने वारो सभु। इहो केॾो न बरकत वारो तोहफ़ो हूंदो जो हिन महीने में उहा 5 वक़्त निमाज़ मिली। हे निमाज़ जे मिलण जो महीनो आहे, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे आमद जो महीनो आहे ऐं नबीअ जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रब सां रूबरू दीदार मुलाक़ात वारो महीनो आहे। मुंहिंजे महबूब जे मेराज शरीफ़ जी निस्बत आहे। सूरत बनी इसराइल जी 15 सिपारे जी शुरूआत वारी आयत सगोरी अवां मिठड़ी जमात जी ख़िदमत में तिलावत कई आहे। उन जो लफ़्ज़ी तर्जुमो ऐं उन जे मुतालिक़ हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मेराज शरीफ़ जूं कुझु बरकतूं वरी उन इंशाअल्लाह बयान खां बाद में क़ुरान ऐं हदीस पाक जे रोशनी में अल्लाह रसूल जो ज़िक्र कंदासीं। मूंखां इन खां बयान खां बाद में वरी इंशाअल्लाह वरी मुंहिंजे महबूब जा सना ख़्वान वरी महफ़िल नात ॿुधंदासीं। अॼु तुंहिंजो घड़ियूं बरकत वारियूं आहिनि, वेहण अचण बरकत वारो आहे। विख विख ते अल्लाह रहमत अता फरमाईंदो आहे। अल्लाह उन्हनि जे घर बचड़नि खे जन जे ख़ुशियुनि में ॾुखनि में अल्लाह जो क़ुरान हूंदो आहे, उहे वेड़ा वसदियूं हमेशह ख़ुदा जे बरकतुनि सां आबाद रहंदा। असांजे लाइ बसि इहो हिकिड़ो शोशो थी वियो आहे। बाबा शादियुनि में वरी क़ुरान का फोतगी त कान्हे का, आम माण्हुनि जी एॾी हिकिड़ी जाहिलात वारियूं ॿोलियूं दिलि ते अची वियूं आहिनि। ऐं असांखां हे अल्हम्दुलिल्लाह जमात तव्हांजे मथां वॾो करम आहे, पर पंजाबी क़ौम में तव्हांजा जेके पंजाबी क़ौम दोस्त हूंदा उहे पंहिंजे न्याणीअ जे निकाह में असांखे घुराईंदा आहिनि जमायतूं। पंजाबी क़ौम उहे त पंहिंजे न्याणियुनि जे शादियुनि में सॼी राति क़ुरान पाक जा शबीना पढ़ाईंदा। वरी से निकाह कयो त निकाह जे टाइम ते तकरीर वाइज़ कयो, अल्लाह रसूल जो ज़िक्र कयो, शबीनो सॼी राति पढ़जे।
हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक़ो मोहब्बत वारो हिकु भेरो दिल खोले अदब अक़ीदत मोहब्बत सां मुझे मदीने जे लजपाल रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह अक़दस में गॾिजी दुरूद ऐं सलाम जो हदियो पेश करायो त अवां जे ख़िदमत में कुछ प्यार भरियूं ॻाल्हियूं अर्ज़ु करे वठो। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ प्यारा मुसलमान भाइरो मुझे करीम हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आ त जॾहिं मुंहिंजो उम्मती मु मुस्तफ़ा करीम जे मथां जेको रोज़ानो सिर्फ़ 10 भेरा सलात पढ़े घोट हे ॻाल्हियूं तूं बि यादि कजांइ सुभान अल्लाह जेको 10 भेरा सलात पढ़े पर पाण फरमाईंदा पढ़ंदो रोज़ानो रहे। पाण फरमाईंदा जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मूं नबीअ जो सरदार उन जी शफ़ाअत कंदुसि। दिल चाहे थी त हिन ई मेराज वारी महफ़िल में सुन्नत निकाह वारी बरकत वारी महफ़िल में हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में 10 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ी वठिजे। हीअ निस्बत आहे, हीअ ग़ुलामी आहे। शादियुनि में मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा पाक ग़ुलाम जॾहिं जानियूं कुर्बान कयूं वतन कुर्बान कया पंहिंजा बच्चा ॿार नबीअ जे सरदार जे मथां घोर कुर्बान करे ॾेखारिया। शादीअ जे निस्बत सां हबीबा का जे ग़ुलामीअ जे निस्बत सां हिकिड़ी बरकत वारी रवायत यादि पई अचे। दिल चाहे थी उहा आवां आशिक़नि जी ख़िदमत में अर्ज़ु रखां पोइ तिलावत कयल आयत जे तर्जुमे जे तरफ़ अचो। जॾहिं उहद जी जंग लॻी उहद जे जंग लॻण खां अॻ में मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो सहाबी आहे हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जो नालो आहे। ऐं हदीस मुबारकनि में सियासता जे किताबनि में उन जो लक़ब अॼु ताईं उन हदीस जे सोनहरी वर्कनि ते लिखियो पियो आहे। आशिक़ रसूल हाफ़िज़ सगोरा आलिम सगोरा वेठा आहिनि। हीअ अवां जे जमात खे मुबारक आहे, अवां जे ॻोठ खे क़ौम खे हे निस्बतूं अवां जे मथां अल्लाह वारनि जी नूरानी नज़र आहे। कंहिं न कंहिं जो ख़ुदा वारे जे हथ में हथ मिलियल आहे। इहा अहिड़ी रहमत वारी निस्बत आहे। अल्लाह वागे इन निस्बत सां क़ाइमु रखे। असांजो मिठड़ो मान वारो मौलाना हाफ़िज़ शोएब अहमद मिठड़ो साईं हाफ़िज़ ग़ुलाम मुर्तज़ा ऐं ॿिया बि हाफ़िज़ सगोरा मौजूदु आहिनि। सियासता जे किताबनि जे अंदरि बुखारी शरीफ़ जे अंदरि ॿियनि किताबनि में मिशकातुल मसाबी में हीअ हदीस मुबारक आहे। हज़रत हंज़ला जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ख़िदमत में आयो अञा कलमो कोन पढ़ियो अथई हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे कचहरी में आयो आहे। पंहिंजा बचड़ा छॾे सभु कुझु छॾे आयो। अञा शादी बि कान थियल मुंहिंजे महबूब जे पाक कचहरीअ में वेठो मुझे महबूब जा दीदार पियो करे। जॾहिं कचहरी पूरी थी अहिड़ो त दीदार मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जे चेहरे जो दीदार के हुन जी रग रग ठरी पई अखड़ियूं थदकार में भरजी वियूं। जॾहिं कचहरी पूरी थी हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत में वेझो थियो अर्ज़ु करे थो या रसूल अल्लाह हाणे मूंखे कलमो पढ़ायो त मां तव्हांजो ग़ुलाम थियां। रंग जो सादड़ो आहे कुर्बान वञा तशबीह में भी सादड़ो आहे। हुन जो मदीने पाक में को मिट माइट भी कोन हो न मके पाक जो आहे न मदीने पाक जो हुन जो को भी मिट माइट कोन हो। आशिक़ रसूल जॾहिं मुंहिंजे महबूब जे मथां कलमो पढ़ी अल्लाह जे रसूल हुनखे भाकुर पातो भाकुर पाए ऐं मदीने वारा साईं फरमाईंदासीं ऐ हंज़ला जी या रसूल अल्लाह पाण फरमाईंदासीं शादी कंदे
अर्ज़ करे तो मुझा आका या रसूल अल्लाह मां तो शादी कया पर मां सादड़ो मां कोजड़ो मुखे केरु संग ॾींदो महबूब मुंहिंजो ते को मिट माइटी कोन्हे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो जंहिंजो केरु बि न आहे उनजो मां मदीने वारो साईं जो वेठो आहियां अर्ज़ु कंदे यार रसूल जेकॾहिं पोइ इहो अव्हां जो करम आहे त पोइ न असां वटि बि कान्हे का मदीने वारे साईं अल्लाह जे महबूब पाण उथी बि ऐलान करणु फरमायो आए मुंहिंजा ग़ुलामो ऐं मुंहिंजा मिठड़ा सहाबो जंहिं वटि बि न्याणीअ जो संग आहे हिन मुंहिंजे नए ग़ुलाम खे शादी कर सब मुझे महबूब मुस्तफ़ा जे ख़िदमत में वेठा हिकिड़ो सहाबी उथी बीठो अर्ज़ु करे थो या रसूल अल्लाह मूंखे एतिरी मोकल ॾियो त मां पंहिंजे घरों थी अचां महबूब मूंखे एतिरी मोकल ॾियो पाण फरमायो त तोखे मोकल आहे घरों थी अच हे घर आयो हाणे सिधो सो न्याणीअ सां त कचहरी कोन करे पंहिंजी घर वारी घर जे पासे में अंदरि वेही करे कचहरी करण लॻा जंहिंजो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु शादी कराइण जो ऐलान करणु फरमायो आहे अॼु संग वठणु तलब करणु फरमायो आहे अल्लाह जे महबूब मुस्तफ़ा जे ख़िदमत में नओं ग़ुलाम आयो आहे कलमो पढ़ियो अथई मुंहिंजे महबूब जो ग़रीब ग़ुलाम आहे सहाबी सगोरो आहे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे लाइ निकाह न्याणी वठण जी तलब करणु फरमाई आहे हाणे मां हबीब आका खां इजाज़त वठी आयो आहियां या रसूला मूंखे मोकल ॾियो त मां घरों थी अचां हाणे तूं न्याणीअ खां पुछ पर ॿुधाइजांसि त रंग जो सादड़ो आहे तशबीह में बि कोझड़ो आहे हुनजो मदीने पाक में को मिट माइट बि कोन्हे को ज़मीन बि न का हिकिड़ी बकरी बि न खजी बि न प्लाट बि न पर हुकुम अल्लाह जे रसूल जो थियो जे त मुंहिंजे महबूब आका जो हुकुम आहे हीअ त हिकिड़ी न्याणी आहे रब ॾींदो वञे मां रसूलुल्लाह जे क़दमनि में क़ुर्बान कंदी वेंदसि जे त मुंहिंजी बि त दिलि इहा ई थी घुरे पर न्याणी आहे तूं वञी पंहिंजे पाण पुछाइसि अमड़ आई न्याणीअ सां थी कचहरी करे क़ुर्बान वञा औरतूं बि त अहिड़ियूं हुजनि उहा न्याणी मासूम अर्ज़ु थी करे अम्मा जो कुझु मुंहिंजे बाबे तोखे चयो मां सभु कुझु ॿुधो अम्मा हाणे हिन में पुछण जी देरि न कर तूं मुंहिंजे बाबे खे वञी अर्ज़ु कर त इहो घोटु मूंखे क़बूल आहे पर अमड़ जो रूह थींदो आहे न बाबे खां वधीक वरी अमड़ खां ममता पुछी ॾिस अमड़ थी चवे पुट ऐं मुंहिंजी प्यारी बचड़ी जेको घोटु तो मिलई मिस्कीन आहे ग़रीब आहे मदीने में हिकिड़ी बकरी बि न प्लाट बि न हिकिड़ी खची बि कान्हे हथी खाली आहे कपिड़ा उहे हिकिड़ो वॻो पातल थीसि अम्मा मूंखे क़बूल अमड़ थी चवे पुट रंग जो बि सादड़ो थी तशबीह में बि कोजड़ो थी अम्मा मूंखे क़बूल आहे सभु कुझु मूंखे शर्त क़बूल आहिनि अम्मा देरि न कर मुंहिंजे बाबे खे अर्ज़ु कर त मुंहिंजे पुनल जाम मदीने जे लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में जल्दी वञी हा करे जे मथां को ॿियो रहमत खणी वञे वरी वरी अमड़ थी पंहिंजे बचड़ीअ सां अहवाल करे बचड़ी अरबीअ में पंहिंजी अमड़ सां ॻाल्हाए थी बुज़ुर्ग उन जो तर्जुमो थी करे पर अमड़ खे छा पई चवे अम्मा मैंने माना आने वाला जेको मूंखे घोटु थो मिले फरमाई मैंने माना आने वाला जिसके सूरत मांद है लेकिन भेजने वाला तो 14वीं का चांद है अम्मा मुंहिंजा दी घोट ग़रीब आहे मिस्कीन आहे पर मोकिलण वारो त रहमत आलमीन कौसर जे खज़ाननि जो मालिक आहे अम्मा मूंखे घोट क़बूल आहे मोकिलण वारो त चोॾीं जे चंड खां मथां हुआ अम्मा क़यामत जो ॾींहुं थींदो मां फ़ख़्रु कंदसि बचड़ी कीअं फ़ख़्रु कंदीअ
अम्मा कंहिंखे पीउ घोट वठी ॾींदो आहे, कंहिंखे अंबड़ परणाईंदी आहे, कंहिंखे चाचा परणाईंदा, कंहिंखे मामा परणाईंदा आहिनि, कंहिंखे पंहिंजा भाइर परणाईंदा। दुनिया जे अंदरि ख़ुशियूं कंदियूं आहिनि, मूंखे चाचे परणाए घोट वठी ॾिनो आहे, कंहिंखे मामो परणाईंदो आहे, कंहिंखे बाबो परणाईंदो आहे, कंहिंखे अंबड़ परणाईंदी आहे, कंहिंखे भाइर घोट परणाईंदा आहिनि। पर मां जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मां फ़ख्रु कंदुसि त मूंखे जेको घोट वठी ॾिनो आहे मदीने वारे साईं वठी ॾिनो आहे। वरी सुभान अल्लाह, वरी जेको घोट मिलियोसि सुभान अल्लाह। जीअं शादी थी, घोट मिलियो, पहिरीं राति शादीअ जी गुज़री, सुबुह जो असर जे टाइम ते अल्लाह जे रसूल जो हुकुम थियो, जंग जो ऐलान थियो, उहद जे जंग जो। हेॾो अल्लाह जे रसूल जे उन सॾ ते लबैक कंदे ख़ुशीअ में हुन खां पहिरीं राति वारो गुस्ल करणी विसरी इन मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में डोड़ंदो आहे। लबैक कंदो आयो, जीअं घर खां निकितो उहा कुंवार थी अंदरां सॾ कयोसि त मुंहिंजा दिलि पर घोट पहिरीं राति शादीअ खे थी आहे, अञा हिकिड़ी राति गुज़री आहे, मां तो ते जान कुर्बान कई, तोखे क़बूल करणु फरमायो। हाणे हीअं कर, अॻियों जंग हलंदी, तलवारूं तीर हलंदा, तीरनि जी बारिश वसंदी, के शहीद थी वेंदा, के मुंहिंजे महबूब जे मथां जानियूं कुर्बान कंदा, के शहादत जो मेराज माणींदा, के गाज़ी बणिजी ईंदा। पर मथों मौत मुलाक़ात आहे, पहिरीं राति गुज़री आहे। घोट थोड़ी घड़ी वेह त पाण में कचहरी कयूं, पोइ तूं भले वञ। त कुंवार खे थो चवे, ए प्यारी घरवारी, वाक़ई तो अबू मड़ छॾियो, मूंखे तो क़बूल कयो, जान कुर्बान कई, सभु कुझु मुंहिंजे लाइ तो कुर्बान कयो, हर शइ तो क़बूल कई आहे, पर तोसां कचहरी कयां, होॾो अल्लाह जे रसूल जो सॾु, तोसां कचहरी कयां त अल्लाह जे रसूल जे सॾ खे देरि थी। इहो मुंहिंजो ईमान न आहे, इहो मुंहिंजो अक़ीदो न आहे, मुंहिंजे महबूब जे सॾ खे देरि न आहे करणी, मां कचहरी कोन कंदुसि। आख़िर घर वारीअ वरी सॾु कयो, चई भला हाणे हीअं कर, दरवाज़े ते बीह, तो हेॾे मुहड़ो कर त मां आख़िरी तुंहिंजो दीदार त कयां। कचहरी जे लाइ बि नथो वेहे, पर हिकिड़ो दफ़ो उन दरवाज़े तां तो पंहिंजो चेहरो हेॾे कर, हिकिड़ो भेरो मां तुंहिंजो आख़िरी दीदार कयां, मतां तूं हमेशह खां मूंखां विछड़ी वञे, तो जुदाई थी वञे, तो विछड़ी वञे, मां हिकिड़ो भेरो तुंहिंजो दीदार कयां, कुर्बान वञा। वो घोट तो चवे, ऐं मुंहिंजी प्यारी घरवारी, होॾो अल्लाह जे रसूल जो सॾु आहे, हेॾो तुंहिंजो सॾु आहे, मां तोॾे मुंहुं कयां त अल्लाह जे रसूल जे सॾ खे थींदी पुठी, मां तोॾे मुंहुं करण बि नथो करे सघां, नबीअ जे सरदार खे मां पुठी नथो ॾेई सघां, बसि तोखे अल्लाह सलामत में ख़ुशि रखे, मां पंहिंजे महबूबा का जे सॾ खे पुठी कोन ॾींदुसि। अल्लाह जे क़ुरान बि इहा तालीम ॾिनी, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दआकुम। रब फरमाए थो, हे ईमान वारो, जॾहिं बि तव्हांखे मुंहिंजो रसूल सॾु करे त सॾ में सॾु ॾींदा कयो। हिकिड़ो शख़्स पियो निमाज़ पढ़े, अलाह जे रसूल सॾु कयोसि, हुन वरी सोचियो त हाणे अलाह जी निमाज़ आहे, मां निमाज़ पूरी कयां, पोइ थो महबूब जे सॾ ते कचहरी में वञां। हिन निमाज़ पूरी कई, पाण फरमाईंदा मां जो तोखे सॾु कयो, तूं न आहे सॾ ते। हुन अर्ज़ु कयो त साईं मां अलाह जी निमाज़ पियो पढ़ां, चई त रब त हे हुकुम कयो आहे ईमान वारनि खे त जॾहिं बि अलाह जो रसूल सॾु करे त सॾ में सॾु ॾींदा कयो। पाण फरमाईंदा मुंहिंजा ग़ुलाम, तूं मुंहिंजे सॾ ते अची आ, तुंहिंजी निमाज़ कान भॼे, वरी उतो तूं निमाज़ शुरू करियां, तुंहिंजी निमाज़ ख़ुदा क़बूल करे। हाणे इहो हज़रत हंज़ला घर खां उन घरवारीअ खां इहे लफ़्ज़ चई, जीअं जंग उहद में आयो, जंग हलणु शुरू थी वई। सुभान अल्लाह, जंग हले थी पई, हलंदे हलंदे हज़रत हंज़ला शहीद थी। इनो घोट मुस्तफ़ा जो ग़ुलाम महबूब जे मथां कुर्बान थी वियो। जॾहिं जंग उहद अल्लाह जे रसूल खे रब करीम फतह करे ॾिनी, जंग फतह थी, उन
जंग शहीदन जा लाशा गोला पे विया। इन जंग में नबियन जे सरदार जो सगो चाचू हज़रत अमीर हमज़ा वॾे बेदर्दी सां शहीद कई वियो। इन जंग में हज़रत हंज़ला जो लाश न पियो लभे। महबूब ॻोल्हराइनि था, सब साहबा ॻोल्हे मोटी आया। ॿियनि जा लाशा लधा शहीदन जा, हिन नए घोट जो लाश उहो न पियो लभे। मदीने वारा साईं पंहिंजे नूरानी चेहरे मुबारक के रुखी अनवर के आसमान ते निहारियो आ। रब करीम हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा, ऐ मुंहिंजा गुलामो, मुंहिंजे हंज़ला सोने आशिक के नए घोट के अल्लाह आसमाननि ते खणाए वरितो। छो खणाई? रब करीम पंहिंजे फरिश्तनि खे मोकिलियो त इन मुंहिंजे महबूब जे गुलाम खे, इन जे जिस्म खे, लाश खे मथे खणी अचो। आसमान मथे खणी विया। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा, मुंहिंजे हंज़ला इन नए घोट खे अल्लाह ताला मलाइकनि जे हथां जन्नत जे पाणी सां गुस्ल ॾियारे रहिया। हालांकि जेको शहीद जंग में मुस्तफ़ा जे मथां क़ुर्बान थींदो आहे उनखे गुस्ल न ॾिबो आहे। उनखे ईअं उन जो रत पाक हूंदो आहे, उनखां पुछाणो बि कोन हूंदो आहे। क़ब्र में उनखे ईअं जनाज़े नमाज़ पढ़ाई वेंदी आहे, पर हुनखे गुस्ल पियो ॾियारियो वञे। आसमाननि ते अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा, मुंहिंजा गुलामो, हे उहो मुंहिंजो आशिक़ अथव, हे मुंहिंजो उहो हे नओ घोट आहे जंहिं जेको मूं रसूलुल्लाह जे सॾ ते, मुंहिंजे मोहबत में, मुंहिंजे इश्क मोहबत ग़ुलामीअ में मुंहिंजे सॾ खे लबैक चई निकिरी आयो। उहो पहिरीं शादीअ वारो गुस्ल करणी मुंहिंजे मोहबत में विसरी वियसि। उहो गुस्ल तो हुनजो मथे अचे। अल्लाह से जन्नत जे पाणीअ सां हुनखे तो मलाइकनि जे हथारा गुस्ल पियो ॾिनो वञे। अॼु ताईं हुनजे हदीस जे सोनहरी वर्कनि में हुनजो लक़ब लिखियो पियो आहे, गसीलुल मलाइका, जंहिंखे मलाइकनि खां जे हथारा गुस्ल मिलियो आहे। इहा निस्बत आहे त नबीअ जे सरदार जे ग़ुलामी जे सदके हुनजो मर्तबो ऐं मक़ाम हुनखे मिलियो आहे। दोस्तो मुस्लमान भाइरो, उहे शादियूं बरकत वारियूं जंहिंजे घर जे अंदरि अल्लाह अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र हलंदो आहे, उहे घोट शान वारा, उन्हनि जो अबू अमड़ बरकत वारा, उहे नियाणियूं जंहिंजो निकाह थींदो आहे, उन्हनि जा अबू अमड़ बरकत वारा जेके पंहिंजे बच्चनि जी ख़ुशियुनि में ख़ुदा जो क़ुरान था पढ़ाइनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या अल्हम्दुलिल्लाह कसीर जमात आयो। कंहिंजी ज़बान ख़ामोश न रहे तो हितां दुरूद पढ़ंदे रोज़े पाक ते मदीने वारो साईं ॿुधंदो आहे। छाजे लाइ? त मुंहिंजे महबूब जो ॿुधण बि मौजज़ो त ॾिसण बि मौजज़ो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो पंहिंजो फरमान मुबारक आहे त इन्नी अस्मउ सलात ले अहले मुहब्बती व अन आरिफुहुम। हुज़ूर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, जेको मुंहिंजो अदब वारो उम्मती आहे, जंहिंजे सीने जे अंदरि इश्क़ रसूल आहे, उन अदब वारे जो दुरूद भले सिज उभरण वारी जॻह तां पढ़े। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, असां रोज़े पाक में हुन जो दुरूद ॿुधंदा बि आहियूं, पढ़ंदड़ खे सुञाणंदा बि आहियूं। अॼु मुंहिंजा महबूब हिन महफ़िल खे ॾिसनि बि था त ॿुधनि बि था। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदरि इरशाद पियो फरमाए, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला फरमायो, पाक ज़ाता मूं अल्लाह जी। अल्लाह से पंहिंजी अॻ में पाण तारीफ़ थो करे। इन जे करे रब अॻ में महबूब जे मेराज जे ज़िक्र खां अॻ में अल्लाह पंहिंजी तारीफ़ पियो करे, पंहिंजो पाक नालो पियो ॿुधाए त जीअं दुनिया वारनि खे ख़बर पए त मुंहिंजो महबूब पाण मथे कोन आयो आहे ऐं मूंखां घुर बि न कई अथई।
मुरब जी ज़ात पाका सुबहाना जै मां पंहिंजे ख़ासि आबिद बाने खे रात जे ज़र्रे हिस्से में सैर करायो मेराज करायो मांस सैर करायो मांस मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं जंहिंजे चौधारी मां अल्लाह बरकतूं करणु फरमायो हिन जे करे पंहिंजे हबीब मुस्तफ़ा खे मेराज करायोसीं त मां पंहिंजे महबूब करीम खे अजीब कुदरत जो निशानियूं ॾेखारियां बेशक उहो अल्लाह ॿुधंदड़ बि आहे ॾिसंदड़ बि आहे बेशक उहो अल्लाह ॿुधाईंदड़ बि आहे त ॾेखारींदड़ बि आहे अल्लाह ताला इन जे करे सुभान जो अॻ में लफ़्ज़ आंदो मुफ़सर सगोरा फरमाइनि था त अहिड़ो वक़्तु ईंदो जो मुंहिंजे महबूब जे महराज जा माण्हू इनकारी थी पवंदा मुशरिक न पर कलमे पढ़ण वारा अल्लाह हर हिक खे हिदायत ॾे उहे इनकारी थी पवंदा त बाबा ॾाकण रखियल कान्हे कीअं मथे चढ़ी विया ऐं आसमान के दरवाज़ा कोन्हनि इहे कीअं कीअं कंदे हिन जा हिते ईमान ख़तमु थी हुई पूरा थी विया रब करीम फरमायो त महराज मुंहिंजे महबूब खे महराज कराइण वारो केरु आहे सुभान रब फरमाए तूं मुंहिंजे कुदरत ते ईमान अथी त पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा जे महराज ते बि ईमान रख ऐं सुभान अल्लाह अहिड़ो त बरकत वारो ज़िक्र अथव जो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा त जॾहिं मुंहिंजो उम्मती पंहिंजे ज़ुबान ते इहो सुभान अल्लाह जो लफ़्ज़ आणींदो आहे अल्लाह ताला उन जा गुनाह बि छाणे छॾींदो आहे ऐं रब करे उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो वणु पैदा कंदो आहे हज़रत अबी हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुन जो नालो अबी हुरैरा न हो नालो हुअसि ॿियो वो ग़ालिबन हदीस में अब्दुल्लाह नालो आयल आहे पाण हुन जे मथां इहो लक़ब रखियो त अब्दुर्रहमान अबी हुरैरा यानी ॿिलियुनि जो पीउ महबूब ईंदा ॾिसंदा हिन जे कश में 8-10 ॿिलियूं वेठियूं हूंदियूं हिकिड़ी हिन कुल्हे ते वेठी हुजेसि ॿी हिन कुल्हे ते वेठी हुजे का मथे खां वेठी हुजे 8-10 5-6 ॿिलियूं हुन वटि रोज़ानो अचे वेहनि गॾिजी अलाह जा महबूब अचे जो ॾिसनि हुनखे त महबूब मुस्कुराए ख़ुशि थींदा पाण फरमाईंदा अबी हुरैरा हे ॿिलियुनि जो पीउ अथव पोइ हुनखे को नालो वठंदो जेको पंहिंजो असुल अबे मिड़ रखियोसि उन नाले सां सॾु कनि त कंहिंखे सॾु कोन ॾींदो चवनि अबी हुरैरा चई जी चवां जे भला हो नाले सां तोखे सॾु था कयूं तूं सॾु नथो ॾे जेको तोखे अबे मन नालो रखियो आहे जे उहो नालो बि बरकत वारो आहे पर जॾहिं ही नालो मुंहिंजो को वठंदो आहे त मुंहिंजी रग रग ठरी पवंदी आहे जो इहो नालो मूंखे मदीने वारे साईं इनायत था फरमायो हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे महबूब खे रोई अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे अव्हां जे दर तां मूंखे सभु कुझु मिलियो आहे पर हिकिड़ो मुंहिंजे दिलि में सदमो आहे उहो कहिड़ो या रसूल जॾहिं जो मां घर थो वञा त मुंहिंजी अमड़ ईमान ते कान्हे का उन कलमो कोन पढ़ियो आहे उहा अव्हां जे शान में घटि वधी कॾहिं कॾहिं लफ़्ज़ कढे हाणे मुंहिंजी आहे जीजल अमड़ अव्हां जो हुकुम आहे त तव्हांजा पीउ मां मुशरिक हुजनि त बि हुनखे ईज़ाईंदा न कयो पोइ मुंहिंजी दिलि बर्दाश्त नथी करे सघे तव्हां मुंहिंजा लजपाल नबीअ जा सरदार मुंहिंजा आका महबूब ऐं हूअ मुंहिंजी अमड़ हुनखे ईमान कोन्हे को हूअ कॾहिं कॾहिं बेअदबी जा लफ़्ज़ गुस्ताखी थी करे मुंहिंजी दिलि बर्दाश्त नथी करे वञी थो हथ में तलवार खणा पर तव्हांजो फरमान थो यादि अचे त वरी मुंहिंजी जान ॾकी थी वञे या रसूल अल्लाह हाणे मुंहिंजो अर्ज़ु अथव त हथड़ा खणो त मुंहिंजे अमड़ खे अल्लाह ईमान जी दौलत अता करे मुझे महबूब जे गुलाम अर्ज़ कयो मुंहिंजे जीजल अमड़ जे लाइ दुआ थो घुराए अॼु अल्लाह जे रसूल जा हथ मुबारक खगा मुझे महबूब जी दुआ थी अञा हथ चेहरे मुबारक ते अल्लाह जे हबीब दुआ पूरी करणु फरमाई हज़रत अबी हुरैरा ड्रोड़ पाती भॼंदो थो वञे रस्ते में साहब अबू हुरैरा छा थियो हेॾी कॾहिं ड्रोड़ कोन पाती थी एॾो भॼंदो काॾे थो वञी जी अॼु मां महबूब खां दुआ घुराई आहे मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे इन जे करे भॼंदो थो वञा त मुंहिंजो भॼणु मुंहिंजे मुस्तफ़ा लजपाल जी दुआ ॾिसां त मूंखां अॻु में थी पहुचे या मां थो अॻु में पहुचां
भजंदो आयो दौड़ंदो आयो बस उनखे अक़ीदो ईमान त मुंहिंजे महबूब हथ खयां आहिनि मुंहिंजी अमड़ खे ईमान मिली चुको आहे तॾहिं रस्तनि में साहबनि खे पोइ ॿुधाए त मां वञा त मुंहिंजे घर जे अंदरि मुंहिंजे भॼण मुंहिंजे पहुचण खां अॻु में मुंहिंजे पिरी लजपाल जी दुआ पहुचंदी हज़रत अबी हुरैरा जीअं जो घर जो दर खोलियो त हुन जीजल अमड़ जे ज़बान ते रसूलुल्लाह जो कलमो पुकार लॻी पई आहे अलाह रसूल जो ज़िक्र करे रही आहे रसूलुल्लाह जो नालो पुकारे रही आहे अमड़ जी कदमनि में अचे पियो आहे अमड़ भाकुर पातो आहे उहो हज़रत अबी हुरैरा खे महो फरमाए अबी हुरैरा ज़ुर गुब्बन तज़दुद हुब्बन तो ग़रीब ऐं मिस्कीन भला मज़दूरी कोन कंदे जा वञ कमाए बि वञी कुझु कमाए त सही अर्ज़ु करे थो या रसूल अल्लाह हिकिड़ी घड़ी अव्हां खां परे रहणु मुंहिंजी दिलि सही नथी सघे बसि सुबुह जो बि तव्हांजो दीदार हुजे ॾींहं जो बि तव्हांजो दीदार हुजे बसि राति जो वेठो तव्हांजो दीदार कयां या रसूल हिकिड़ी घड़ी मां तव्हां खां परे रही नथो सघां पर हाणे तव्हांजो हुकुम आहे त अबी हुरैरा वञ महिनत बि कर मज़दूरी बि कर कुझु कमाए बि सही हज़रत अबी हुरैरा अॼु यहूदीअ वटि मज़दूरी थो करे मेवनि जूं चकियूं पोइ लॻाए अल्लाह जा रसूल अचे तशरीफ़ फरमा थिया ओचितो काॾो सफ़र तो मोटिया ॾिठो त हज़रत अबी हुरैरा मुंहिंजो ग़ुलाम चकियूं थो वेठो लॻाए अल्लाह जा महबूब अचे भर में बीठा उनखे ख़ुशबू आई अल्लाह जे रसूल सलाम वरायो ईअं जो मथे निहार त मुंहिंजो दिलबर हबीब आका बीठो पाण फरमाईंदा अबी हुरैरा जी या रसूल अल्लाह पाण फरमायो छा थो करे महबूब ॾिसनि पिया पंहिंजे ग़ुलामस खे पाण फरमाईंदा अबी हुरैरा छा करे रहियो आहे या रसूल अल्लाह यहूदीअ वटि मज़दूरी थो कयां तव्हांजो हुकुम कयो त वञी कमाए वञी मज़दूरी बि कर महबूब मां हिन जी मज़दूरी थो कयां यहूदीअ फलाणे जी अबी हुरैरा कहिड़ो कमु थो करे महबूब सॼो ॾिसनि पिया मंदर या रसूल अल्लाह मां चकियूं पियो लॻायां ज़मीन जे अंदरि मेवनि जो मदीने वारा साईं फरमाईंदा आए मुंहिंजा ग़ुलाम आए अबी हुरैरा अच मुंहिंजे वेझो अच मां अहिड़ी चकी लॻाइणु सेखारियां जेका तोखे दुनिया ते त मेवा ॾींदी पर मरण खां बाद में तोखे क़बर जे अंदरि बि मेवा ॾींदी त जन्नत में बि मेवा ॾींदी उहा चकी तूं हिते लॻाईंदे उन चकी त अल्लाह ताला उहो तुंहिंजो वणु जन्नत में रब पोखराईंदो या रसूल अहिड़ी चकी जेको हिते बि मेवो ॾे क़बर क़यामत में जन्नत में बि पाण फरमाईंदा हा तव्हां अर्ज़ु करे थो या रसूल अल्लाह उहा कहिड़ो वणु आहे उहा कहिड़ी चकी आहे मां कहिड़ी बाग़ जी चकी लॻायां हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा ऐं अबी हुरैरा आए मुंहिंजा प्यारा आशिक उहा दुनिया जो वणु कोन्हे को उहो थी सुभान अल्लाह वो थी सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम तो हिकिड़ो भेरो सुभान अल्लाह जो इहो ज़िक्र कंदे अल्लाह ताला तुंहिंजे लाइ जन्नत में मेवे जो वणु लॻाईंदो पोइ या रसूल मां ताला केतिरा वण पोखराए वेंदुसि 10 भेरा सुभान अल्लाह त 10 जन्नत जा वण मदीने वारा साईं फरमाईंदा अबी हुरैरा तो सॼो ॾींहुं पढ़ंदो रहो अल्लाह ताला तुंहिंजे लाइ जन्नत में वण जा मेवा पैदा वण लॻाईंदो रहो चकियूं लॻंदियूं वेंदियूं त असां बि अर्ज़ु कयूं या रसूल इहो कर्म सिर्फ़ु हितों वारनि जे लाइ की न पोइते बि पाण फरमाईंदा क़यामत ते जेके मुंहिंजा आशिक़ ईंदा जंहिंजे ज़बान ते सुभान अल्लाह जी ॿोलड़ी हूंदी अल्लाह ताला क़यामत ताईं मुंहिंजे उम्मतनि सां इहे कर्म फरमाईंदो फरमाईंदा पाक ज़ात मूं अल्लाह जी जंहिं मां पंहिंजे आबिद बाने खे सैर करायो आहे मेराज करायो राति जी ज़रड़े हिसे में आलिम सगोरा वेठा आहिनि अल्लाह ताला इन लफ़्ज़नि में बे अब्दिही जो लफ़्ज़ आंदो त मां पंहिंजे अब्द ख़ासि आबिद बाने खे मेराज करायो सैर करायो अल्लाह साईं ईअं न फरमायो त बे रसूल ई बे नबी हक़ त ईअं हो त मां पंहिंजे रसूल खे मेराज करायो आहे मां पंहिंजे नबीअ खे सैर करायो आहे नबीअ खे मेराज करायो आहे न ईअं न आहे बे अब्दी मुफ़सर सगोरा लिखनि था हिन जो सबबु कहिड़ो वजह लिखियो अथनि मुहद्दिसनि ऐं मुफ़सरनि त अब्द जो तालुक़ु हूंदो आहे जिस्म सां जिस्म आहे त अब्द आहे त जिस्म आहे हाणे रसूल रिसालत ऐं नुबूअत इहा हिकिड़ी सिफ़त आहे अल्लाह ताला पंहिंजे मख़लूक मां चूंडे पंहिंजे मख़लूक मां मुक़रब ॿारनि खे चूंडे अल्लाह साईं किन खे नुबूअत जा ताज ॾिना रिसालत जे मनसब सां उन्हनि खे नवाज़ियो त इहा हिकिड़ी सिफ़त आहे पर अब्द जेको आहे उनजो तालुक़ु जिस्म सां हूंदो आहे यानी बानो अब्द आहे त जिस्म आहे त अब्द आहे अल्लाह ताला इन जे करे अब्द जो ज़िक्र आंदो त मुंहिंजे दिलबर हबीब मुस्तफ़ा जो जेको मेराज थियो आहे उहो जिस्मानी मेराज थियो
त मुंहिंजो महबूब जिस्म समेत मथे आयो आहे। किन किताब लिखिया त बाबा महबूब माज़ल्ला हिते ख्वाब लधो आहे मके पाक में, बसि इहो ख्वाब ॾिठो अथई, बसि रूहानी महराज आहे। इहे जिस्म मुबारक मथे न वियो आहे कि इन ॻाल्हि ताईं दम करे बीहजी रहिया। अलाह साईं फरमायो त बे अबिदी ही, मां पंहिंजे आबिद बाने खे सैर करायो आहे, जीअं दुनिया वारनि खे ख़बर पए त मुंहिंजो महबूब जिस्म समेत आयो आहे, सुजाॻीअ में आयो आहे, निंड में बि न, ख्वाब में बि न। मुंहिंजो महबूब जिस्म समेत सुजाॻीअ वारे जहान में मुंहिंजो हबीब मुंहिंजे दरबार में आयो आहे, पर पाण कोन आयो, मां अलाह दावत करे घुरायो थो। ऐं मुंहिंजे महबूब जो मेराज, वॾे में वॾो रसूलुल्लाह जो मेराज जेको आहे, मुंहिंजे दिलबर हबीब मुस्तफ़ा जो मेराज, इहो अज़ीम हिकिड़ो मौजज़ो आहे जो मदीने वारा साईं रब करीम पाण बि ॿुधायो त लैल राति जे ज़रड़े हिस्से में मेराज करायो माज़, सैर करायो माज़। रब करीम बि ॿुधायो, पर मदीने वारे साईं पाण बि ॿुधायो आहे। कीअं ॿुधायो? हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त जॾहिं मेराज वारी राति मां हज़रत उम्म हानी जी घर में वेठो आहियां, हुजरे में आराम करे रहियो आहियां, त जंहिं इहो वॾो हिकिड़ो प्यारो ज़िक्र आहे, वरी इंशाअल्लाह हयाती रही त इंशाअल्लाह मुंहिंजे महबूब जे मेराज जा ज़िक्र कंदासीं। बसि असांजो महिमान सना ख़ान बि तशरीफ़ फरमा थियो आहे, उनजी महफ़िल नात बि थींदी। हे ॿ वाक़िया आउं आशिक़ रसूल जे जमात जे ख़िदमत में अर्ज़ु करे वठां। सलात खे भेरो ॾियारींदा सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जा रसूल पाण पिया बयान फरमाइनि त जंहिं घर मां, जंहिं कमरे मां बिस्तरे तां उथियुसि, सुजाग थियुसि, जिब्रील क़दमनि खे चुमी पाती, मूं सुजाग थियुमि। पाण फरमाईंदा जंहिं बिस्तरे तां उथियुमि उहो मुंहिंजो बिस्तरो गरम रहियो, ऐं जंहिं पाणीअ सां, जन्नत जे पाणीअ सां जिब्रील मूंखे वुज़ू करायो, उहो मथां ईअं खां हेठां ईअं ते पाणी वुज़ू वारो वहंदो रहियो। ऐं जंहिं कमरे जो मां रसूलुल्लाह पाण फरमाईंदा मां दरवाज़ो खोलियुमि, कड़ो लाथुमि, उहो कड़ो हीअं लुॾंदो रहियो, पाणी वहंदो रहियो, बिस्तरो गरम रहियो ऐं दरवाज़े जो कड़ो लुॾंदो रहियो। हिन दुनिया जे अंदरि एतिरो वक़्तु गुज़रियो ऐं हुन जहान में आसमान खां मथे, लामकान खां मथे रब जो हबीब रब जी कुर्ब में दीदार में वेठो, त दीदार कंदे कंदे 18 साल जो वक़्तु गुज़री वियो। किन मुफ़स्सिरनि लिखियो आहे त 18 साल बि बरहक, पर बुज़ुर्गनि लिखियो आहे त 18,000 साल जो वक़्तु गुज़रियो हो। पर अल्लामा खिफ़ाजी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त 90,000 साल जो वक़्तु गुज़रियो हुयो। हिन जहान जे अंदरि एतिरो वक़्तु गुज़रियो जो वुज़ू वारो पाणी वहंदो रहियो, बिस्तरो बि गरम रहियो ऐं दरवाज़े जो कड़ो लुॾंदो रहियो। ओतिरे 18,000 साल जो वक़्तु गुज़री वियो। अमरामना जो नाल, यतीम जो यार, रब जे दीदार में वेठा। बुज़ुर्ग फरमाइंदो ज़ंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम, एक पल में सरे अर्श गए आए मोहम्मदो। हिन जहान जे अंदरि एतिरो वक़्तु गुज़रियो ऐं हुन जहान में एॾो सारो वक़्तु गुज़री वियो। हिन जहान जे अंदरि एतिरो वक़्तु गुज़रियो त अल्लाह जे रसूल जो इहो मेराज मुंहिंजे महबूब जो वॾो अज़ीम हिकिड़ो मौजज़ो आहे। आशिक़ रसूल हाजी ग़ुलाम नबी जे मज़ार ते अल्लाह रहमतूं नाज़िल फरमाए। असांजो मिठड़ो आशिक़ रसूल प्यारो दोस्त आहे साईं मिठड़ो अब्दुल मजीद नातियूं तव्हांखे उहो ॿुधाईंदो, पर हाजी ग़ुलाम नबी मैसर बि इन मेराज जे इन मौजज़े जो पंहिंजे सोनहरी लफ़्ज़नि में ज़िक्र कयो आहे।
सुभान अल्लाह। फरमाइंदो अरड़ा वरिया अल्लाह सां गॾु हितों वियो ॼण हाणे गरम हो बिस्तरो कड़ो लुॾियो थे वियो वुज़ूअ जो पाणी। ऐं अरड़ा वरिया हो अल्लाह सां गॾु हितों वियो ॼण हाणे गरम हो बिस्तरो कड़ो लुॾियो थे वियो वुज़ूअ जो पाणी। ऐं एॾी देर आया तकड़ा असांजो ईमान वा उते जल्द पहुचण मुंहिंजे आका जो शान वा। किथे मुल्क मदनीअ जो वे किथे ला मकान वा उते जल्द पहुचण मुंहिंजे आका जो शान वा उते जल्द पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान वा। अल्लाह ताला कीअं पियो मेराज कराएसि कीअं पियो हबीब अलैहिस्सलाम जी मथे तशरीफ़ आवरी ते हबीब अलैहिस्सलाम 27 मेराज वारी राति किथे पे कचहरी हले कंहिंजे घर में तशरीफ़ फरमा दिया आराम करे रहिया। वॾो बरकत रहमत वारो मौज़ू आहे। रब करीम जॾहिं मुंहिंजे महबूब जी दावत थो करे अल्लाह पोइ हिकिड़ो महिमान हूंदो आहे जेको पाण ईंदो आहे। साईं वटि अचे महिमान ते दोस्त फोन करेसि त मां तो वटि अचां थो उनजी बि साईं ख़िदमत करे हिकिड़े खे वरी पाण महिमान खे घुराइबो आहे त उहो बि महिमान आहे। पर हिकिड़ो वरी अहिड़ो महिमान हूंदो आहे 3 क़िस्म जो जंहिंखे दावत कबी आहे त हुनजे इस्तक़बाल जे लाइ अॻिते वञिबो आहे। गुल खणी वञिबा आहिनि के उस्ताद ईंदा आहिनि के मुर्शिद ईंदा आहिनि के हाजी उमिरि तां मोटंदा आहिनि किन खे दावतूं करे घुराइबो आहे। इस्तक़बाल में ॻोठ निकिरी पवंदो आहे उहो बि महिमान आहे। पर हे त रब जो महबूब तो रब जो महिमान सुभान अल्लाह। हे त रब जो हबीब तो रब जो महिमान। तो अल्लाह कीअं पे आजा करायसि ज़मीन ते तो आजा करायसि अल्लाह से हुकुम थो करे नबीओ ऐं रसूल जो पंहिंजे मज़ार मां तो ॿाहिरि निकिरो। या अल्लाह छा क़यामत क़ाइम थी वई दुनिया फना थी वई। रब फरमाए त नबीओ ऐं रसूल क़यामत क़ाइम कोन कई आहे। अॼु क़यामत जे साहिब खे दावत करे अर्शण ते पियो घुरायां। अॼु मुंहिंजो महबूब थो मेराज करे अॼु मां पंहिंजे महबूब खे मेराज पियो करायां। ऐं नबीओ ऐं रसूलो पंहिंजे मज़ारनि मां ॿाहिरि निकिरो। या अल्लाह काॾे वञूं। रब फरमाए त सभु बैतुल मुक़द्दस में गॾु थी हिते मुंहिंजो महबूब तशरीफ़ फरमा थींदो पोइ मुंहिंजे महबूब जा दीदार कजो ऐं मुंहिंजे महबूब जी सना तारीफ़ कजो ऐं मुंहिंजो महबूब तव्हांखे 2 रकातूं इमामुल अंबिया बणिजी निमाज़ पढ़ाई। जंहिं नबी जी जिथे मज़ार हुयो पंहिंजे क़ब्र मां ॿाहिरि निकितो। सियासत हदीस पाक जा किताब आहिनि हर नबी पंहिंजे मज़ारनि मां निकितो। ख़ुदा जा नबी ज़िंदा नबी आहिनि सभु बैतुल मुक़द्दस में जे गॾु थिया ऐं नबीअ जे सरदार जे इंतज़ार में सिफ़ूं ॿधी बीठा। 1,24,000 नबी रसूलनि जी जमात आजा जे लाइ रब बीहारी। मस्जिद अक्सा में मस्जिद हराम खां उहो घोट पियो अचे कुर्बान वञा मला नबी रसूल बीठा आहिनि। अल्लाह जे महबूब सभिनी सां हथ मिलाया मरहबा थी सभिनी मिंबर ते अची अल्लाह जे हबीब जी तारीफ़ कई रब जी सना बयान कई महबूब जी तारीफ़ कई नबीअनि हथ मिलाया। अल्लाह जे रसूल सभिनी खे इमामुल अंबिया बण मुसल्ले ते अची करे सभिनी खे 2 रकातूं निमाज़ पढ़ाई। ऐं निमाज़ वरी मिली कॾहिं मेराज वारी राति मथे कुर्ब में। अञा निमाज़ जो त हुकुम ई कोन आयो पर महबूब अॻु में ई अल्लाह जे आॾो सजदो कंदा हुआ ऐं निमाज़ जो इल्मु अल्लाह जे रसूल खे अल्लाह साईं अता फ़रमायो। सभु इल्म ग़ैब अता फ़रमाया। निमाज़ फ़र्ज़ी कोन थी निमाज़ मिले ई पोइ थी पर महबूब अॻु में ई नबीअनि खे निमाज़ पढ़ाए रहियो। नबी हेठि रहिजी विया। अल्लाह ताला 70,000 3,80,000 मलाइकनि जी अल्लाह ताला जिब्रील सां ॼञ मोकिली जन्नती बुराक मोकिलियो। मथे आजा पई थी मुफ़स्सिरनि लिखियो आहे त जेतिरे क़दुरु नुबूअत जे तफ़सीर कंज़ुल ईमान वारे बुज़ुर्ग हाशे ते लिखियो आहे त महबूब जो मेराज थियो आहे नुबूअत जे 12 साल नुबूअत जे 12 साल। पोइ जेतिरियूं आयतूं क़ुर पाक जूं नाज़िल थी चुकियूं हुयूं उहो ख़ुदा जो क़ुर हेठि रहिजी
वो कुरान हेठ खुदा जो काबतुल्लाह हेठ रहिजी वियो नबीअ जो क़िबलो बैतुल मुक़द्दस हेठ नबी रसूल हेठ मलाइक हेठ जिब्रील बि हेठ नूरानी बुराक बि हेठ जन्नत हेठ अर्श अज़ीम हेठ मौला हुसैन जो नानो जुती मुबारक सां मथे पिया वञे फरमाइंदो रहियो कुर्बान नोए काबो हाय रहियो कुर्बान नोए काबो हाय रही हर चीज़ हिते हाय जुती पाक मथे अर्श वञण वारिया हाय जुती पाक मथे अर्श वञण वारिया गॾिजी मुंहुं सां पढ़ा त पोइ साईं खे नात जी दावत ॾियो हाय जहिड़ो मुंहिंजो जाम पुनलो आहे तहिड़ी जंग प्यारिया हाय अॼु मेरा जति कई ता जधणीअ त्यारिया अॼु सभु मुंहिंजे महबूब जा सना ख़ान बणिजी पओ न है अज मेरा जत कई ता जदणीअ त्यारिया है जड़ मुझो जा मुपुनलो है तड़ी जन प्यारिया है अज मेरा जत कई ता जदणीअ त्यारिया जॾहिं मुंहिंजा महबूब अल्लाह मकान खां मथे था वञनि सुभान अल्लाह दिल घणो को चाहे पी पर वक़्तु इजाज़त नथो ॾे आशिक़ रसूल हाफ़िज़ वेठा आहिनि सूरत नजम 3 रुकू जिन में अल्लाह पंहिंजे कुदरत जा कसम खणी महबूब जे मेराज जो मथियो ज़िक्र थो करे फरमाइंदो वन्नज्म इज़ा हवा मा दल्ल साहिबकुम वमा गवा वमा यतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा वहुवा बिल उफ़क़िल आला सुम्मा दना फ़तदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा जॾहिं अल्लाह रब जे कुर्ब में दीदार में वेठो तॾहिं बि तव्हां सां उम्मत गुनहगार यादि अल्लाह साईं फरमाए त मुंहिंजा महबूब हिन दीदार जे कुर्ब में तव्हांखे एॾी उम्मत प्यारी आहे उन जे लाइ हिते बि रो अल्लाह ऐं मुंहिंजा अल्लाह ऐं मुंहिंजा करीम रब उम्मत हेठि छॾे आयो आहियां वरी हेठि लहण जो हुकुम थियल आहे न मुंहिंजा अल्लाह मूंखे पंहिंजी उम्मत एॾी प्यारी आहे जो रब करीम फरमाए त मुंहिंजा महबूब एॾी अव्हांखे उम्मत प्यारी आहे त पोइ मूंखे बि तुंहिंजी उम्मत मां रब खे बि एॾी प्यारी आहे तो मुंहिंजा महबूब हीअ 27 ईद वारी मेराज दीदार वारी घड़ी आहे इन राति में जेको अव्हां जो उम्मती मूंखे यादि करे ऐं तो महबूब खे यादि करे त वरी सॼे साल जा मां अलाह गुनाह ई बख़्शे छॾींदोमांसि इहा राति मथों अचण वारी आहे 27 मेराज वारी ऐं इन राति में अल्लाह सही आहे बख़्श जी राति आहे इन में राति खे विसारजांइ न पंहिंजे लाइ पंहिंजनि जे लाइ दुआऊं घुरिजांइ अल्लाह ताला अव्हांखे पंहिंजे बरकतुनि रहमतुनि सां आबाद करणु फरमाए जिन आशिक़ रसूलनि पंहिंजे हिन बचड़नि जे सुन्नत निकाह जे ख़ुशीअ जे मौक़े ते अल्लाह जो क़ुरान पढ़ायो आहे अल्लाह रसूल जो ज़िक्र करायो आहे अल्लाह जे महबूब जो फरमान आहे उहे घर बचड़ा हमेशह ख़ुशि रहमतुनि बरकतुनि सां आबाद रहंदा आहिनि उते मुसीबत कोन ईंदी आहे उहे हमेशह ख़ुशियूं उहे बचड़ा हमेशह बरकतुनि रहमतुनि सां आबाद रहंदा आहिनि अल्लाह से मुंहिंजो चवणु अवां भलारनि जो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए हे दुआ जे लाइ जंहिंजा नाला आहिनि लिखियल अल्लाह ताला तव्हां सॼी जमात खे रहमतुनि सां आबाद फरमाए हे सिर्फ़ु नाले वारनि जी दुआ न हूंदी आहे तव्हां सभिनी आशिक़नि जी दुआ हूंदी आहे हे वॾड़ा वॾड़ा बरकत वारा वेठा आहिनि आशिक़ रसूल असांजा मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम जवान बि वेठा आहिनि पर मुंहिंजे महबूब लजपाल जा नंढड़ा नंढड़ा आशिक़ बि वेठा आहिनि हीअ सभिनी जे लाइ जामियो दुआ हूंदी आहे इंशाअल्लाह दुआ जे लाइ हुकुम कयो हुओ दुआ बि थी दुआ थींदी वरी पोइ महफ़िल नात थींदी वरी जामियो दुआ अञा बाद में बि थींदी वरी निकाह वारी बि इंशाअल्लाह दुआ थींदी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना शफ़ीना व मौलाना मुहम्मद वाला आली वसाबी व अल बैती अजमईन या अल्लाह तू रहमान तू रहीम सदके पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जे तुफ़ैल असांजी अॼोकी हाज़िरी महफ़िल पंहिंजे बारगाह में क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा या अल्लाह जिन्नतनि आशिक़ रसूल ने पंहिंजे बचड़नि जी ख़ुशीअ जे मौक़े ते मुंहिंजा अल्लाह
तुझो पाक कुरान पाक पढ़ाया तुझे दिलबर हबीब मुस्तफ़ा करीम जी तारीफ़ कराई ऐ मुझा करीम रब तुझे पाक ज़िक्र जी महफ़िल कराई या अल्लाह असांजो मिठड़ो मान वारो आशिक़ रसूल हाजी मोहम्मद सफ़र साईं मोहतरम अरबाब अली मिठड़ो मोमिन अली साजिद अली नवीद अली चाचन सभिनी खे इन निकाह जो लख लख मुबारक हुजे।